अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॿुधंदड़ ॾिसंदड़ अल्लाह ताला तव्हांखे हिन क़ुरान पाक जे लाइ पाण जो टाइम कढी ऐं उन अल्लाह जी ॻाल्हि ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी। अल्लाह तव्हांखे सम्झ अता फ़रमाईंदो त तव्हां तवजो सां प्रोग्राम ॿुधंदव, मोबाइलुनि खे साइलेंट ते रखंदव। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे दुआ, छाकाणि त दुआ माना ॿाॾाइणु। जीअं शाह लतीफ़ चयो आहे त रब खे लीला आहे, जे न ॿुधे तॾहिं बि लीला आहे। त दुआ जेका आहे सा हिकिड़ो एॾो वॾो हथियार आहे जेको अलाह असांखे हिन दुनिया में ॾिनो आहे, त इन खे इस्तेमालु कयो। ऐं अलाह पाक खे वणनि था उहे माण्हू जेके उनखे ॿाॾाइनि था। अलाह पाक खे उहे माण्हू नथा वणनि जेके अलाह खे ॿाॾाइनि कोन था तकलीफ़ में। जेके रब खे नथा ॿाॾाइनि तकलीफ़ में, इन जो मतिलबु आहे त हुन वटि आल्टरनेट मौजूदु आहे, यानी उन्हनि खे को मुताबादिल आहे। मुताबादिल कहिड़ा कहिड़ा आहिनि? पैसे जो ज़ोर, दोस्तियूं, वज़ीरनि सां यारियूं, एडमिनिस्ट्रेशन सां यारियूं, अदल जे निज़ाम में यारियूं, त चवनि असांखे कुझु कोन थींदो। इहे तकबुर था कनि। इबादत जेका आहे उहा आहे अलाह खे राज़ी करण जे लाइ। त दुआ बि अलाह खे राज़ी थो कयो वञे, बल्कि इबादत खां बि दुआ जेका सा मथे आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि फरमायो त जामा तिरमिज़ी में दुआ मुखुल इबादा, माना इबादत जो मग़ज़ जेको सो दुआ आहे। अल्लाह ताला फरमाए थो त क़ौमुनि जे अमल जे करे पोइ मां हुननि खे पकड़ींदो आहियां। हाणे ॿुधो क़ुरान, सूरतुल मोमिनून आयत नंबर 76-77। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द अख़ज़नाहुम बिल अज़ाब फमस्तकानू लिरब्बिहिम वमा यतदर्रऊन। अल्लाह चए थो जॾहिं मां हिननि खे अज़ाब ॾिनो, बीमारियूं ॾिनियूं, परेशानियूं ॾिनियूं, फमस्तकानू लिरब्बिहिम, त अल्लाह जे आॾो कोन झुकिया। वमा यतदर्रऊन, न अल्लाह खे ॿाॾायूं त अल्लाह से असांखे तकलीफ़ आहे। पोइ न ॿाॾाइण जे करे पोइ अल्लाह ताला उहा तकलीफ़ वधाए थो। चए थो हत्ता इज़ा फ़तहना अलैहिम बाबन ज़ा अज़ाबिन शदीद। पोइ चए थो जॾहिं उन अज़ाब खे असां सख़्तु करे शदीद करे छॾियो ऐं उनजे मथां दरवाज़ा खोलियासीं अज़ाब जा, त बजाए वरी ॿाॾाइण जे इज़ा हूं फी मुबलिसून, पोइ नाउमीद थी विया। बसि हाणे कमु कोन थो थिए, वज़ीरनि खे चयोसीं, ईअं चयोसीं, हर हंधा नाउमीद थी था वञनि, रब जे दर ते कोन था झुकनि। अॼु असांजो मौज़ू इहो आहे दुआ। जेको नथो घुरे माना इहो तकबुर थो करे त मूं वटि ॿिया ज़रिया आहिनि इन तकलीफ़ खे दूरि करण जा। हालांकि ॿिया ज़रिया जेकॾहिं हलाल आहिनि त इस्तेमालु करणु खपनि, पर अलाह खां त घुरिजे। शिरक खे ख़तमु करण जे लाइ अलाह ताला क़ुरान शरीफ़ में केतिरियूं आयतूं ॾिनियूं। सूरह बकरा में आयत नंबर 186 में रब जल जलालहू फरमाए थो, वइज़ा सअलक इबादी अन्नी, मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे मुंहिंजा ॿान्हा मुंहिंजे बारे में तव्हां खां पुछनि, जवाबु ॾीन फ इन्नी करीब, त आउं सफ़ा वेझो आहियां, मां ॿुधां थो, मां ॾिसां थो। उजीब दावत दौ इज़ दआन, जेको मूंखां घुरे थो, जेको मूंखे सॾे थो, मां उन्हनि जो सॾु ॾियां थो। ऐं उन्हनि जे दुआ ते एक्शन कयां थो। हर माण्हूअ जी दुआ क़बूल पए थी 3 तरीक़नि सां। जेका शइ हू अलाह खां घुरे थो, अलाह ताला उहा ई ॾेई छॾींदो आहे। पर जॾहिं उहा नाहे त वरी ओड़ी का ॿी ॾेई छॾींदो। ऐं आख़िरी टियों त जे ॿई अलाह खे नाहिनि ॾियणियूं त पोइ लिखंदो त लिखी छॾीसि त
क़यामत जे ॾींहं ते इन घुरण जे बदिले में उन खे एतिरी शइ मां उते ॾींदुसि। इहे टे शयूं हर एप्लीकेशन ते अलाह ताला एक्शन इहो खणे थो, टिनी मां को बि हिकिड़ो। ईअं न आहे त जीअं असांजा सियासी लीडर आहिनि, माण्हुनि खे वञ अचनि त ढेर दरख़्वास्तुनि जा उनजा खणनि था हेॾा। हाणे ॿुधायो त एॾियूं दरख़्वास्तूं इहे त घर बि कोन खणी वेंदा त इन में बि करोना हूंदो, उछलाईंदा चए उछलायो उछलायो भेण, अलाए माण्हुनि कहिड़ा हथ आया आहिनि। लेकिन अलाह फरमाए थो वैज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब, मां बानो मुंहिंजा पुछनि चईनि मां क़रीब आहियां, मां हर कंहिंजो सॾु ॿुधां थो, पर फल यस्तजीबूली, मुंहिंजो बि त चयो मञो, वल युमिनू बी, ऐं मूं ते बि त ईमान आणियो, लअल्लहुम यरशुदून, त जीअं इहे कामयाबु थियनि। वरी चए थो रब वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, तव्हांजे रब इहो ऐलान फरमायो आहे, मूंखां घुरो मां ज़रूरु उन ते एक्शन कंदुसि तव्हांजी दरख़्वास्त ते। इन लज़ी यस्तकबिरून अन इबादती, जेके दुनिया जे माल जे करे या तइलकातनि जे करे अलाह चए थो मूंखां तकबुर था कनि, मूंखां ॿाॾाइण जे लाइ, मुंहिंजे आॾो गिड़गिड़ाइण लाइ, सयदखुलून जहन्नम दाख़िरीन, त इन्हनि खे मां बेइज़्तो करे ऐं जहन्नम में दाख़िल कंदुसि। तव्हां रब खां न पिया घुरो, तव्हांखे वज़ीर में आसिरो हो, तव्हां रब पिया न घुरो, तव्हांखे बैंक बैलेंस जो आसिरो हो। अलाह फरमाए थो कुल इदुल्लाह व अविदुर रहमान, चए थो अलाह करे सॼियोसि, रहमान करे सॼियोसि, अयामन तदू, जंहिं बि नाले सां सॼियोसि, फलहुल अस्माउल हुस्ना, उनजा सभु नाला सुहिणा आहिनि। अलाह जा 99 नाला आहिनि, कंहिं बि हिकिड़े नाले सां सॾींदो सॾु अलाह ॾे थो वञे। ईअं न आहे त जीअं ॿियनि मज़हबनि में आहे त जेको आहे सो ॾियण वारो हिकिड़ो अलाह, अज़ाब ॾियण वारो ॿियो अलाह, पालण वारो ॿियो अलाह, जीअं ईसाइनि जा आहिनि या हिंदुनि भाउरनि जा आहिनि। ईअं अलाह इस्लाम में न आहे। अलाह जा 99 नाला, 99 नाला वारो अलाह साॻियो आहे। तंहिंजे करे इस्लाम में इहा सूरत कशी करणु या मूर्ति ठाहिणु इन लाइ मना कई वई आहे, जो जेकॾहिं इन जी इजाज़त मिले त पोइ अलाह जा 99 मूर्तियूं ठाहींदा। जे कहार आहे त ॾींदसि बर्छी हथ में ऐं को तलवार हथ में, उनजी मूर्ति भई अलाह कहार आहे। जे रहमान त वरी उहो अहिड़ी हुनखे ॾींदा जो ॼण रहम थो माण्हुनि ते करे। इस्लाम में जाइज़ ई कान्हे। तंहिं करे तस्वीर कढणु जाइ, हा कैमरा जी तस्वीर जाइज़ आहे, छो त उहा त इंसान जी असली शिकिल आहे। अॻिते रब जल जलालो फरमाए थो वला तजहर बिसलातिक वला तुखाफित बिहा, चए थो अलाह खां घुरो, रड़ियूं न कयो, या इहे जेको मस्जिदनि में इन्हनि ते लाउडनि ते दुआऊं था घुरनि, इहो त शोबाज़ी आहे। अलाह खां घुरो ऐं न वरी सफ़ा आस्तड़े वब्तग़ बैन ज़ालिक सबीला, विच जी ॻाल्हि कबी अलाह साईं रहम कर, करम कर, तूं मालिक आहीं, साईं आहे, सत्तार आहे, इट्स गुड इनफ, इहो सही आहे। इबादत माण्हू था चवनि त दुआ ॿी शइ आहे, निमाज़ ॿी शइ आहे, निमाज़ इबादत आहे, उहा दुआ न न न न रसूल सलम फरमाए थो दुआ हुअल इबादा, असल में इबादत आहे ई दुआ घुरणु। काल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, ऐं तव्हांजे रब ऐलान कराए त मूंखां घुरो, मां तव्हांजी इहा इन दरख़्वास्त ते एक्शन कंदुसि। लेकिन रब चए थो वला तदउ मिन दूनिल्लाह, अलाह खे छॾे ॿियो कंहिं बि दर तां न पुकारियो, कंहिंखे बि न पुकारियो। हा केरु जहिड़ो आहे उन खां दुआ घुराए सघिजे थी, छो त क़ुर में रब फरमाया त तावन वला बिर व तक़वा, हिक ॿिए सां नेकीअ में ताउन कयो। चए थो अलाह खां सवाइ वला कॾहिं कंहिं ॿिए खे न सॼियो, छो माला यनफ़उक वला यज़ुरुक, छो त उन खे रब चए थो मां पंहिंजी ज़ात खां सवाइ कंहिंखे नफ़े नुक़सान जो पावर ई कोन ॾिनो आहे। छो त अलाह चए थो सॼी मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, जॾहिं मूं शयूं पैदा कयूं त उन त केर बि कोन हो रब खां सवाइ, त सॼी उनजी प्रॉपर्टी आहे, त अलाह खां सवाइ केरु कंहिंखे अलाह जी शइ चोराए ॾींदो। चए थो ॿुधो ॻाल्हि, फ़ैन फल, त जे नथा मुड़ो ऐं तव्हां अलाह खां सवाइ ॿिए खां घुरियो, फ़इन्नक इज़न मिन ज़ालिमीन, त तव्हांखे बि शिरक करण वारनि में लिखियो वेंदो। ज़ालिमीन जी माना आहे शिरक। अलाह फरमाए थो त मूंखां घुरो, इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह चए थो मूंखे ख़बर आहे
त मूंखां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, इबादुन अमसालकुम, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा बाना आहिनि। ज़ाहिर आहे त माण्हू कंहिं शैतान खे त कोन सॾींदो, नेकनि खे ई सॾींदो न। त रब चए थो उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा बाना आहिनि। बानो छा खे चइबो आहे? बानो उहा जंहिंखे रब पैदा करे ऐं ॿ शयूं बाने जे हथ में न हूंदियूं आहिनि। कंहिंजे घर में पैदा थींदो, कॾहिं पैदा थींदो, छोकिरी थींदो या छोकिरो थींदो, इहो अलाह जे हथ में आहे। मरंदो कॾहिं, कॾहिं मरंदो, किथे मरंदो, उहो बि बाने जे हथ में न हूंदो आहे, उहो अलाह जी मर्ज़ी हूंदी आहे। ॿ शयूं बाने वटि आहिनि ई कोन। त अलाह फरमाए थो त उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा बाना आहिनि। फदऊहुम, नथा मुड़ो सॼो, फल यस्तजीबू लकुम, ॾिसो त तव्हांखे सॾु ॾियनि था। इन कुंतुम सादिकीन, जे तव्हां सचा आहियो। माना कन अथनि, ॿुधनि था, बाक़ी आवाज़ सां तव्हांखे नथा चवनि हा हा मूं तव्हांजी ॿुधी, मां तव्हांखे कमु कराए थो ॾियां रब खां, चवनि था। अलाह चए सचा हो त सॾु ॾेई ॾेखारियो। तंहिं ते अलाह जे वलीन फरमायो आहे, शाह लतीफ़ थो चए, ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मङणो माना पिनण वारो। रब खे ॾुख थो थिए, ए पिनण वारा, हेॾे क़ुर में तोखे मूं झलियो आहे, मूं दर छॾियो, मङणा मङी कोह ॿिया, तूं मुंहिंजो दर छॾे ॿियनि दरनि तां थो घुरी, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा। इन शिरक जे करे त मुसीबतुनि में आयो। इहे शिरक जे करे सिम, कलर, धाड़ेल, बेअमनी, बदअमनी, किरोना, औलाद जे लाइ, औलाद जे इस्लाह जे लाइ दुआ रब साईं सेखारी आहे क़ुर पाक में। कौल रब्बी, चयईं ए मुंहिंजा रब साईं, ओ ज़ेनी, ही सूरत अल अहकाब जी आयत नंबर 15 आहे। रब साईं मुंहिंजी मदद कर, कहिड़ी? अन अशकुर नेमतक अल्लती अनअमत अलई व अला वालिदैय, त पहिरीं त मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजो शुकुरु कयां उन नेमतुनि जो जेके तूं ऐं मुंहिंजे वॾे माउ पीउ जे मथां कयूं। कहिड़ियूं शुकुरु? नेमतूं खाइण जी, ॾिसण जी, ॿुधण जी, दिमाग़ जी, ऐं ॿियो मुंहिंजी मदद कर, मूंखे तौफ़ीक़ ॾे, व अन आमल सालिहन तुरदौ, त मां अहिड़ा अमल नेक कयां जंहिंसां तूं ख़ुशि थी वञी, राज़ी थी वञी। असलिह, असलिह ली फी ज़ुरियती, ऐं मुंहिंजे ॿारनि जो में सुलह इस्लाह थी वञे, सुधरी वञनि। इनी तुब्तु इलैक, बाक़ी जेकॾहिं मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि रब साईं, मां तोखां ॿाहूं ॿधी माफ़ी थो कयां। हाणे लफ़्ज़ क़ुर जी मां लफ़्ज़ी माना कोन थो कयां। लफ़्ज़ी माना इनी तुब्तु इलैक माना मां तुंहिंजी आॾो तौबा थो कयां, पर मां हुन जे मफ़हूम थो कयां। ॿियो व इनी मिनल मुस्लिमीन, ऐं रब साईं मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञां थो पियो। मुस्लिमीन माना मञणु, त आउं उन्हनि मां आहियां जेके तुंहिंजी ॻाल्हि मञूं था। पोइ त दुआ घुरां थो रब साईं। अॼु मौज़ू असांजो दुआ जो आहे। इनशा हिन प्रोग्राम में अॻिते ॿियूं दुआऊं ॾिसंदासीं त कहिड़े तरीक़े जूं आहिनि। हींअर ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में अॼु मौज़ू आहे दुआ। त अलाह ताला असांखे कीअं थो दुआऊं सेखारे। हे क़ुर में हिन आयतूं माना सेखारे थो न। छो थो सेखारे? त मन घुरो। सूरत अल बकरा आयत नंबर 286 रब सेखारे थो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, रब्बना, चओ ए असांजा पालणहार, वला तहमिल अलैना इसरा, अलाह साईं असांजे मथां एॾो वज़न न विझजांइ। वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहू अलल लज़ीन मिन क़बिलना, अलाह साईं असांजे मथां एॾा वज़न न विझजांइ जेका तो असांखां अॻु में अज़ाब जिन ते ॾिनो उन्हनि जे मथां वज़न विधई। रब्बना, ए असांजा पालणहार, वला तू हमिलना मा ला तौक़त लना बि, असांजे मथां एतिरा वज़न न विझजांइ, एॾो न ॾिजांइ जो असां सही न सघूं। वफ़ अन्ना, असां दरगाह में तव्हां खां चऊं घुरूं था त असां सां दरगुज़र कर। वग़फ़िर लना, मग़फ़िरत कर असांजी। वर हमना, असां ते रहम कर पंहिंजो। अंत मौलाना, असां ऐलान था कयूं त तोखां सवाइ असांजो को भर झलो कोन्हे।
फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, जे काफ़िर असांखे तंग कनि, मुसीबत कनि त असांखे उनजे मथां मदद कर असांजी, उनजे मथां असांखे फतह ॾे। वरी आले इमरान में आयत नंबर 193 में सेखारे थो रब साईं, चओ रब्बना, ए असांजा पालणहार, इन्नना समेना मुनादिया युनादी लिल ईमान, अल्लाह साईं असां सॾ ॿुधासीं, कहिड़ा? ईमान जे लाइ। हे क़ुर सॾ आहिनि न रब जा। कहिड़ो सॾो? अन आमिनू बि रबिकुम, त पंहिंजे पालणहार जो ते ईमान आणियो। अल्लाह सी सॾु ॿुधोसीं, फ़ आमन्ना, असां ईमान आंदो। रब्बना, ए असांजा पालणहार, फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना, असांखां गुनाह थी विया आहिनि, उन्हनि जी असांखे माफ़ी ॾे। वकफ़िर अन्ना सईआतिना, ऐं नंढियूं वॾियूं ग़लतियूं जेके थियनि उन्हनि खे मेट। व तवफ़ना मल अबरार, ऐं मरण खां पोइ जेको पाड़े में रखी जेसिताईं क़यामत थिए, उहो इलीन में रखो असांखे, उन पाड़े में रख जिते नेक शख़्स रखी थो, जिन खे तूं अलाह साईं उन्हनि खे जे रूहनि खे सुफ़ेद अछनि पखियुनि में विझी ऐं छॾे थो ॾींहुं त जन्नत में घुमनि था, राति जो जन्नत जे वणनि ते रहनि था, असांखे उन्हनि में शामिलु कर। ऐं असांखे ओसिताईं उते असीं जन्नत में घुमूं जेसिताईं तूं सूर फूकी त वरी असां वापसि असां रूह क़ब्रुनि में वञनि, उतां असां ठही ॿाहिरि निकिरूं, क़यामत जे ॾींहं ते पंहिंजे पाण खे पेश कयूं। रब्बना व आतना मा वातना अला रुसलिक, ए अल्लाह साईं, जेके तो पंहिंजे रसूलनि जे थ्रू असां सां वाइदा कया आहिनि उहे ज़रूरु तूं पाड़ींदे। वला तुख़्ज़िना यौमल क़ियामत, अल्लाह साईं असांखे बेइज़्तो न कजांइ क़यामत जे ॾींहं ते। इन्नक ला तुख़्लिफ़ुल मियाद, तूं रब आहीं तंहिंजे करे पंहिंजे वाइदा तूं बिल्कुलु पाड़ींदे। सूरतुल मोमिनून जी आयत 118 में चए थो, वक़ुर रब इग़फ़िर वरहम, चओ ए रब साईं मग़फ़िरत कर, ए रब साईं रहम कर, अंत ख़ैरुर राहिमीन, बेशक तोखां वधीक केरु रहम करण वारो को कोन्हे को। सूरतुल हशर जे आयत नंबर 10 में सेखारे थो, रब्बना अग़फ़िर लना, ए रब साईं असां सां छॾ छूट कजांइ, मग़फ़िरत कजांइ, वल इख़वानिना, उन्हनि असांजे भाउरनि जे लाइ, अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान, जेके असांखां अॻु में ईमान जी हालति में धरती छॾे विया आहिनि। वला तजल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लल लिल्लज़ीन आमनू, असांजे दिलनि में उन्हनि जे ख़िलाफ़ु, असांजे दिलनि में का बि हुननि जे ख़िलाफ़ु का कीनो न विझजांइ। रब्बना इन्नक रऊफ़ुर रहीम, बेशक अल्लाह ताला तूं नरम, असां सां नरम हलण वारो आहीं, तूं रहीम आहीं। रब्बना, ए रब पालणहार, अग़फ़िर लना ज़ुनूबना, असांजे गुनाहनि खे माफ़ कर। व इसराफ़ना फ़ी अमरना, किन कमनि में असांखां ज़्यादती थी वई उहा माफ़ कर। व सबित अक़दामना, असांखे हिमत ॾे, असांजे क़दमनि खे मज़बूत कर। वंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, ऐं असांखे फतह ॾे उन्हनि क़ौमुनि ते जेके असां ते हमिलो कनि थियूं काफ़िरनि मां। रब्बना, ए असांजा पालणहार, असां सम्झी विया हूं, इन्नक मन तुदखिलिल नार, बसि जंहिंखे तो जहन्नम में दाख़िल कयो, फ़क़द अख़्ज़इतहू, उहो तबाह थी वियो, बेइज़्तो थी वियो। वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार, जेके शिरक कनि था अल्लाह सी, उन खे त केर बि कोन छॾाईंदो, केरु उनजी नुसरत कोन कंदो। दुनिया ऐं आख़िरत में इज़्ज़त ऐं मर्तबे जे लाइ दुआ। सूरतुल आल इमरान आयत नंबर 26, अल्लाहुम्म मालिकल मुल्क, ए अल्लाह साईं तूं हिन धरतीअ जो बादशाह आहीं। तू तिल मुल्क मन तशा, जंहिंखे चाहीं उनखे बादशाही ॾी। व तंज़िल मुल्क मिमन तशा, जंहिंखे चाहीं उनखां बादशाही फुरे छॾी। तू इज़ मन तशा, जंहिंखे तूं इज़्ज़त ॾीं। व तू ज़िल मन तशा, जंहिंखे इज़्ज़त ॾेई उन्हनि खे ज़लील करे छॾी। बियदकल ख़ैर, तुंहिंजे हथ में हर भलाई आहे। इन्नक अला कुल्लि शैइन क़दीर, एॾो रब आहीं जो तूं हर शइ करे सघीं थो, हर शइ तुंहिंजे हथ में आहे।
सुवारीअ जे वक़्त में रब असांखे सेखारी आहे सूरतुल ज़ुख़्रुफ़ आयत नंबर 13-14 सुबहानल्लज़ी सख़र लना हाज़ा। अल्लाह साईं तूं बेबाही जंहिं असां जहिड़े कमज़ोर इंसान खे हेॾी वॾी सुवारी ते कंट्रोल ॾेई छॾियो आहे। पोइ चाहे ट्रेन हुजे, जहाज़ हुजे, उठ हुजे, गॾा गाॾी हुजे, वमा कुन्ना लहू मुकरिनीन, हेॾी वॾी बला जे मथां असांखे त ताक़त कान्हे जो कंट्रोल कयूं। उठ असांखां जेकॾहिं उठ अलाह ताला हुनखे ईअं न ठाहे जो असां हुनखे कंट्रोल करे सघूं, त असांखे ताक़त आहे जेकॾहिं उठ वेहण ते अचे त असीं हुनखे कयूं। इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून, बेशक असां खे वापसि रब ॾे वापसि मोटी अचिणो आहे हिसाब किताब लाइ। हिदायत जे दुआ जे लाइ अलहम शरीफ़ खां वधीक ॿी का दुआ कान्हे का। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, हे सॼे आलम खे जेको पाले थो अल्लाह, उन जी तारीफ़। अर्रहमान रहीम, हू रहम कंदड़ आहे। मालिक यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ते हिसाब किताब उहो अकेलो ई वठंदो, उन जो मालिक आहे। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, अल्लाह साईं असीं तुंहिंजी पार्टी आहियूं, सिर्फ़ु तोखां घुरूं था, तुंहिंजी इबादत कयूं था, सिर्फ़ु तोखां मदद घुरूं था, तुंहिंजे दर ते तोखां घुरूं था। असां कंहिं ॿिए दर जे खां कोन था मदद घुरूं। जीअं हाणे मां शाल जो शेर ॿुधायो आहे न, ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, तूं मुंहिंजो दर छॾे ॿियो थो घुरी। त हिते चओ था अलहम शरीफ़ में, या असां कूड़ था हणूं अलाह साईं सां। इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, सिर्फ़ु तुंहिंजी इबादत कयूं था, तुंहिंजे काण इबादत कयूं था। व इयाक नस्तईन, सिर्फ़ु तो अकेले खां घुरूं था। इहदिन सिरोतल मुस्तक़ीम, तंहिंजे करे अलाह साईं तुंहिंजी पार्टी आहियूं, असां कंहिंखां कोन था मदद घुरूं, कंहिंजे दर ते कोन था खड़कायूं तोखां सवा। तंहिंजे करे असांखे इहदिन सिरोतल मुस्तक़ीम, सिधो रस्तो ॾेखार। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उहो सिधो रस्तो जिते अॻियां तो उन्हनि माण्हुनि खे हलाए इनाम ॾेई कामयाबु कयो। गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दोलीन, उन्हनि वारो रस्तो न जंहिं ते तूं नाराज़ हुएं या जेके गुमराह हुआ। त अलाह ताला फरमाए थो त हिदायत घुरो था, इहा हिदायत ई न अलहम शरीफ़ में। त रब चए थो यहदी बिहिल्लाहु मन इत्तबअ रिज़वानहू, चए थो जेको अलाह जिन ॻाल्हियुनि में राज़ी आहे उन रस्ते खे ॻोल्हिनि था त मूंसां रब राज़ी थिए त अलाह हुनखे हिदायत ॾिए थो। सुबुल सलाम, ऐं सलामतीअ वारा रस्ता। पोइ युख़रिजु मिन ज़ुल्मात इलन नूर बिइज़्निही, ऐं उन्हनि खे पोइ इन हिदायत जे करे गुमराहीअ मां कढी नूर जे रस्ते ते लॻाए थो पंहिंजी इजाज़त सां। पोइ यहदीहिम इला सिरातिम मुस्तक़ीम, ऐं उन्हनि खे सिधो दॻु ॾेखारे थो। वल्लज़ीन कज़्ज़बू बि आयातिना, पोइ क़ुर जी हिननि ॻाल्हियुनि खे जेके नथा अहमियत ॾियनि, पोइ छा आहिनि? सुम्मू व बुकमुन फिज़्ज़ुलिमात, इहे ॿोड़ा ऐं गूंगा आहिनि, ऐं इहे ऊंदाहीअ में आहिनि, गुमराहीअ में आहिनि। ही हिकिड़ी दुआ आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग पिए वियो, सो माण्हुनि ॾिसी हिक ॿिए खे चवणु लॻा, हुन ॿुधी वरितो बुज़ुर्ग, चई साईं हे त वॾो बुज़ुर्ग आहे बाबा, एॾो नेक कई, एॾी इबादतूं थो करे। त उहो बुज़ुर्ग डिॼी वियो ॿुधी ॻाल्हि, वियो ऐं अलाह खां छा थो दुआ घुरे, या रब साईं, हे मुंहिंजी एॾी नेकी पिया कनि पर इन्हनि खे मुंहिंजे ऐब जी ख़बर कान्हे, तूं सतार आहीं, मुंहिंजो सतुर कर, ऐं घटि में घटि जेतिरी ही मूं में उमीद रखियो वठां त मां अहिड़ो आहियां, मूंखे ओहिड़ो कर ऐं मुंहिंजा गुनाह माफ़ कर। इन्हीअ लाइ इहा हिकिड़ी ॿी दुआ आहे त चए थो अल्लाहुम्म इजअलनी फी ऐनी सगीरऊं, अलाह साईं मूंखे, मां पंहिंजे नज़रुनि में निहायत नंढड़ो हुजां, मां माना मूंखे पंहिंजे ऐबनि जी ख़बर आहे न दा, त मूंखे चवंदा साईं लाखो साहब दर्स थो करे फलां, पर मूंखे पंहिंजे अंदर जी ख़बर आहे त मां केतिरो नंढड़ो आहियां। ऐं इहा ई दुआ आहे त अल्लाहुम्म इजअलनी फी ऐनी सगीरन, अलाह मूंखे पंहिंजे अखियुनि में त सफ़ा नंढड़ो करे छॾ।
वफ़ी अयुन्नास कबीरा, माण्हू जे नज़रुनि में वॾो भली हुजे। पर मूंखे त पंहिंजे अंदर जी ख़बर आहे न, मूंखे पंहिंजे एबनि जी ख़बर आहे। मुंहिंजी माण्हू केॾी बि चवंदा, मूंखे त ख़बर आहे त मां ईअं सम्झो त बसि ईअं कीड़ो आहियां, मकोड़ो आहियां ऐं बेकार आहियां। माण्हू छा बि चवनि, इहा दुआ बि आहे। इंसानु पंहिंजे पाण खे सवा घटि सम्झे। कर्ज़ अदा करण जे लाइ जेका दुआ अचे थी हदीस शरीफ़ में, अल्लाहुम अक्फिनी बि हलालिक, ए रब साईं मुंहिंजी पूरत कर हलाल सां, ऐं मूंखे बचाए हराम खां। अग्निनी बि फज़लिक अमन सिवाक, ऐं मूंखे पंहिंजे फज़ुल सां गनी कर ॿियनि खां सवाइ। ही अचे थो त इस्म ऐज़म जी दुआ, अलाह जी रहमत जो फरियाद, या हय्यु या क़य्यूम, इन में इस्म ऐज़म अची वियो। बे रहमतक इस्तग़ीस, तुंहिंजे रहमत जो मां तलबगार आहियां, तुंहिंजे रहमत जी मां पनाह थो वठां। अस्लिह ली फी शानी कुल्लही, ऐं मुंहिंजा अहवाल, मुंहिंजा अमालनि जो इस्लाह कर। वला तकिलनी इला नफ़्सी तरफ़त ऐनिन, मूंखे हिकु सेकंड जे लाइ बि पंहिंजे नफ़्स जे हवाले न कर। जादूअ खां बचण जी दुआ, अल्लाहुम अंत सलाम, रब साईं तूं ई आहीं सलामती ॾियण वारो। व मिनक सलाम, ऐं सभु सलामतूं तोखां ई थियूं मिलनि। तबारकत या ज़ल जलाल वल इकराम, बेशक तुंहिंजी बरकत वरी ज़ात आहे, या जलाल वल इकराम। मुस्तक़िल में शिरक खां बचण, ऐं माज़ीअ में ला इल्मीअ सां को ग़लती हुजे माफ़ी। अल्लाहुम्म इन्नी औज़ु बिक मिन अन उशरिक बिक शैया, अल्लाह सी मां पनाह थो घुरां त मां तोसां हिकिड़े ज़रे जे बराबरि बि को शिरक कयां। वाना आलम बिही वस्तग़फिरुक लिमा ला आलम बिही, उहो शिरक जेको मूं ॼाणे मुंहिंजे कयो आहे, या इस्तग़फ़ार थो कयां अहिड़ो जेको मूं बे ला इल्मीअ में को ग़लती कई आहे या शिरक कयो आहे। अल्लाहुम्मा, ए रब साईं, आमिना फ़ी औतानिना, असांजे वतन में अमुन पैदा कर। असला ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह दुआउनि खे जारी रखूं था। शामिलु थियो दुआउनि में, हथ खणो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार, दुआऊं रब असांखे सेखारियूं आहिनि। इहे दुआऊं या त हदीस में आहिनि या क़ुर में आहिनि। काल मौजूदु वठूं था। अस्सलाम वालेकुम। इहो सवाल पुछणो हो त जनाज़े निमाज़ खां पोइ कुझु त वेही दुआ घुरंदा आहिनि ऐं कई वरी कोन पढ़ंदा आहिनि। इन जे बारे में थोरो ॿुधाईंदो भई कीअं सही आहे ग़लति आहे? साईं, ॻाल्हि इहा आहे त मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे ॾियां त हिकिड़े माण्हूअ खे मज़ूरी वठिणी आहे मालिक खां, वियुसि दर ते, चईंसि मुंहिंजो 5 ॾींहंनि जी मज़ूरी रहियल आहे, 500 रुपया रोज़, त हुनखे 2500 ॾिनई। पैसा खीसे में विझी वरी थो दर खड़काए, त दादा पैसा त ॾे, त हू चवंदो बाबा ॾिना मां अञा छा ॾियां। ॻाल्हि इहा आहे त जनाज़े निमाज़ दुआ आहे। जॾहिं दुआ तव्हां जनाज़े निमाज़ में घुरी त वरी ॿी कहिड़ी दुआ? साॻे नमूने सां निमाज़ बि सॼी निमाज़ दुआ आहे जेका असां इज्तिमाही तौरु पढ़ूं था इमाम जे पोयां। उन खां पोइ इमाम असांजी दुआ त कोन घुरी सघंदो, इमाम पंहिंजी घुरे, असां पंहिंजियूं घुरंदासीं। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े निमाज़ खां पोइ मूंखे न आहे ख़बर त का दुआ घुरी आहे वरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा छा हाल आहे? ख़ुशि हो? ख़ैर? अलाह जा एहसान।
ख़ैर साईं, मुस्लमान खे चवणो आहे अस्सलाम वालेकुम, तव्हां चओ अस्सलाम वालेकुम, इन जो छा मतिलबु आहे? साॻी ॻाल्हि आहे, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। जी अस्सलाम वालेकुम माना रब जी तव्हांजे मथां सलामती हुजे, सही। ऐं जेकॾहिं मां चवां थो अस्सलाम वालेकुम त इन जी माना रब जी तव्हांजे मथां सलामती हुजे, ॻाल्हि साॻी आहे। जी, अॻिते हलूं था। रिज़्क़ ज़ाहिरी ऐं रिज़्क़ बातिनी ॿिन्ही में बरकत जी दुआ। अल्लाहुम्म बारिक लना फ़ीमा रज़क़तना, कि रब साईं जेको तो असांखे रिज़्क़ ॾिनो आहे उन में बरकत विझी ॾे त असांजे ते। वजल ग़िनाना फ़ी अनफुसना, ऐं असांखे ग़नी करे छॾ जेको तो ॾिनो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। जी मुंहिंजा साईं। साईं सवाल इहा त कारी ड्रेस पाइण जाइज़ आहे या न? छा? कारी ड्रेस पाइण जाइज़ आहे या न? कारा कपिड़ा? जी जी जी, हा हा, छो कान जाइज़ आहे। कारा कपिड़ा पाए सघजनि था, ॻाढ़ा पाए सघजनि था, सावा पाए, नीरा पाए, रंग ते का बंदिश थोरी आहे अदा। जी मुंहिंजा अदा। ऐं ईअं न आहे त को जेको आहे सो कारा कपिड़ा जो मक़सदु आहे। इहे क्रिश्चन कंदा आहिनि त जेकॾहिं शादी कंदा आहिनि त अछा कपिड़ा पाईंदा आहिनि, वरी जेकॾहिं केरु मरी वेंदो आहे त वरी कारा कपिड़ा पाईंदा आहिनि। असां इस्लाम में रंग जी का ॻाल्हि कान्हे का, रसूल सलाम सभई कपिड़ा रंगीन हर क़िस्म रंग जा पाता आहिनि। अचो वरी चवे त दुआ आहे त रिज़्क़ में बरकत लाइ, अल्लाहुम्म बारिक लना फ़ीमा रज़क़तना, इहो मां हींअर तव्हांखे दुआ पढ़ी ॿुधाई। अल्लाहुम्म अर्ज़ुक़ना मिन फ़ज़लिक वला तहरिमना रिज़्क़क, अल्लाह साईं पंहिंजे फज़ल सां असांखे रिज़्क़ ॾे ऐं असांखे पंहिंजे रिज़्क़ खां महरूम न कर। इहा बि अलाह खां रोज़ीअ में बरकत जे लाइ इहा असां दुआ घुरूं था। मस्जिद में दाख़िल थियण जी कहिड़ी त अल्लाहुम्म अफ़्तह ली अबवाब रहमतक, या अल्लाह साईं पंहिंजे रहम जा मुंहिंजे लाइ दरवाज़ा खोल, मां तुंहिंजे घर में थो अचां। अल्लाहुम्म ला मानिअ लिमा आतईत। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। साईं सदके जे लाइ पुछणो हुयो त सदको जेको इंसान जे मथां आहे त उहो कीअं ज़ाहिर ॾिजे या मक़सदु ॾिजे हिकिड़े खे तो ॿुधाए ॾिजे, या ईअं ॾेई छॾिजे दिलि में त मां यादि करे ॿुधायां त मां त सदको थो ॾियां पर अॻिले खे ख़बर ई न हुजे। सदके जे लाइ तव्हांजी पंहिंजी नियत हुजणु खपे, बाक़ी अॻिले खे थोरी ज़रूरी आहे चइजे मां तोखे सदको थो ॾियां। उनखे ॾियो, तव्हां गिफ्ट करे ॾियो, ऐं या चओ त बसि मिड़ई तोखे दोस्तीअ में ॾियां थो, तव्हांजी नियत सदके जी हुजे। बाक़ी हाणे अॻिले खे छो भला चओ त सदको आहे, ऐं अॻिले खे माना तव्हां घटि छो कयो, ऐं कंहिंजी दिलि खे ख़ुशि रखणु, उनखे अज़मत ॾियणु, इहो इस्लाम में इन ते बि अजुरु आहे। तंहिंजे करे तव्हांजो सदको तव्हांजी नियत आहे जेको सो आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो जी जी, वालेकुम सलाम रहमतुल्लाह। जी हेलो। हा बाबा, सुवाल पुछो। त सर मुंहिंजो सवाल इहो आहे, छा वितर वाजिब आहिनि? वितर वाजिब आहिनि इन्हनि जो बारे में पुछणो हो थोरो तफ़सील सां। ॿी ॻाल्हि, जेको सिजदे में दुआ जेका हूंदा आहिनि, के माण्हू आहिनि जीअं सुभाणे रबील आला करे पोइ सिजदे में मतिलबु दुआ घुरंदा आहिनि, त इहो सही आहे या पूरी निमाज़ कंप्लीट करे पोइ दुआ करे? ऐं जी ॾिसो, हाणे फ़र्ज़ निमाज़ में त तव्हां कोन घुरी सघंदव, नफ़िल निमाज़ में सजदे में तव्हां दुआ घुरी सघो था। ऐं जेकॾहिं निमाज़ पढ़ण खां पोइ बि तव्हां सजदो करे अलाह खां दुआऊं घुरे सघो था। वितर वाजिबु आहे, वितर खे पाइणु खपे। जी उनखां पोइ अलाह ताला खां दुआ घुरिजे थी त मूंखे तकलीफ़ न अचे। अल्लाहुम्म इन्नी अऊज़ु बिक मिन ज़वाल नेमतिक, रब साईं मां पनाह घुरां थो त जेका तो मूंखे नेमतूं आहिनि उहे मूंखां फुरिजनि। वला तू हविल आफ़ियतिक, ऐं जेका तो मुंहिंजे मथां आफ़ियत कई आहे इहा हटी वञे। उहा जमी सख़्तिक, ऐं हर क़िस्म जूं सख़्तियूं आहिनि उन खां मूंखे पनाह में रख। अल्लाहुम्म इन्नी असअलुक सिहत व इफ़त वल अमानत, अलाह साईं मां तव्हां खां घुरां थो पंहिंजी सिहत ऐं अमानत, हुस्नुल ख़ुल्क़, त मां माण्हुनि सां सुठे नमूने पेश अचां।
व रिज़ा बिल क़दर, ऐं मां तुंहिंजे क़दर ते राज़ी रहां जेको तूं करीं थो। रुकू ऐं सजदे में जेका अदी हींअर पुछे पई न त कहिड़ी दुआ घुरिजे, सुभानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा अग़फ़िरली, इहा सजदे में दुआ घुरी सघिजे थी। बुख़ारी शरीफ़ आहे ऐं बाब दुआ फ़ी रुकू, रुकूअ में बि सुभानक अल्लाहुम्मा रब्बना, बेशक बेब आहीं अल्लाह साईं तुंहिंजी ज़ात, तूं असांजो पालणहार आहीं। व बिहम्दिक, ऐं तुंहिंजी तारीफ़ कंदे अल्लाहुम्मा अग़फ़िरली, ए रब साईं मुंहिंजी मग़फ़िरत कर। निमाज़ खां पोइ ज़िक्र ऐं शुक्र ईंदो आहे, अल्लाहुम्मा ऐनी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादत, के ये रब साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे, मूंखे मदद ॾे त मां तुंहिंजो ज़िक्र कयां, तुंहिंजो शुक्र कयां ऐं सुहिणे तरीक़े सां तुंहिंजी इबादत कयां, इन जी मूंखे तौफ़ीक़ ॾे। वुज़ू जे करण जे दौरान जेका दुआ घुरिजे थी, अल्लाहुम्मा अग़फ़िरली, ए रब साईं तूं मुंहिंजी मग़फ़िरत कर, अग़फ़िरली ज़म्बी, तूं मुंहिंजी मग़फ़िरत कर मुंहिंजे गुनाहनि जी। वसी अली फ़ी दौरी, ऐं मुंहिंजे घर में तूं वसियत कर। व बारक अली फ़ी मा रज़क़तनी, ऐं मूंखे बरकत ॾे उन्हीअ में जेको तो मूंखे रिज़्क़ ॾिनो आहे। काल मौजूदु वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी दा। साईं अॼुकल्ह असांजे मुआशरे में रुश्वत घणी थी वई आहे, शायदि कम बि रुश्वत खां सवाइ नथो थिए। हा, नथे थोरो इहो ॿुधाइजो थोरो। अदा कल्ह जेको मूं लेक्चर ॾिनो न उहो बि तव्हांखे हींअर मिली वेंदो। असल में मां उते ॾसियो कल्ह त फ़क़ीरनि जा कई क़िस्म आहिनि। फ़क़ीर जी डेफिनेशन आहे त उहो माण्हू जेको सम्झे थो त मुंहिंजी पूरत कान थी थिए, त पोइ हू ॿिए जे हथनि जी कमाई कंहिं तरीक़े सां खणी ऐं पंहिंजे ॿचनि जो गुज़रान करे। जे हक़ीक़ी फ़क़ीर आहे ऐं महिनत पूरी करे थो, पूरी नथी पए, त उन्हीअ जो ॿियो जेको उनखे ॾे वठणु हलाल आहे। पर हिन जो पेट नथो भरिजे, करोड़ रुपया पिया अथसि, पर चए थो 5 करोड़ ॿिया बि मिलनि, त उहे जेको ठगी करे थो उहो ॿिए जे हथ जी कमाई, इहो ज़लील फ़क़ीर आहे। तंहिंजे करे इहा हिकिड़ा फ़क़ीर आहिनि जेके रुश्वत वठनि था। छाकाणि त फ़क़ीर जी डेफिनेशन उहा आहे जेका ॿिए जे हथ जी कमाई जंहिंमें हुनजो हक़ु कोन्हे, उहो उनखां कंहिं तरीक़े सां वठे, चाहे ठगी करे वठे, चाहे सट पुतरा हणी वठे, ऐं चाहे जेको आहे सो को सरकारी तौरु हुन ते दॿ विझी हुनखां पैसा वठे। इहे सभु फ़क़ीर आहिनि। तंहिंजे करे इहे फ़क़ीरनि जा क़िस्म आहिनि, पर हिकिड़ा ज़लील फ़क़ीर आहिनि ऐं हिकिड़ा मोमिन फ़क़ीर आहिनि। जी मुंहिंजा भाउ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मौलाना साहब, मां जेकराबाद मावा से बोल जी। साईं, मस्जिद जे मथां झंडा हणण इहो शरीयत जी इजाज़त ॾिए थी पई? अदा हाणे जेकॾहिं मस्जिद जे मथां झंडो हणंदा त ख़बर पवंदी न त फलाणे फ़िरके जी मस्जिद आहे। छो त मस्जिद में चंदा बंदा थियनि था, पोइ झंडो न हणंदा त पोइ वरी उहे उन जा त माण्हू कोन ईंदा। तंहिंजे करे इहे अलाह ॼाणे, मस्जिद अलाह जो घरु आहे, उन में कंहिं हिकिड़े जमायत जो झंडो हणणु जाइज़ ई कोन्हे को। ऐं हणनि था त ज़रूरु उन्हनि खे वीचारनि खे ज़रूरत हूंदी, छा थो करे सघिजे। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं गुलमदी दाहिर जो घर जी। हा साईं, उलमा इस्लाम चवंदा आहिनि त जेको जॾहिं कब्रिस्तान ते वञो त उते सलाम कयो ऐं कब्र जे मथां हथ रखी जंहिंजे लाइ मुर्दे लाइ दुआ घुरंदो त हुनखे वधीक सवाबु मिलंदो। हिन में केतिरी पता कंदासीं? इहो असांखे महिरबानी। जेसि ताईं सलाम जी ॻाल्हि आहे उहो त जाइज़ आहे, छो त ॾिसो न, कब्रिस्तान में रूह त आहे ई कान कंहिंजो। जेके नेक आहिनि उहे हिन वटि जन्नत में वेठा आहिनि, हींअर बि जन्नत में वेठा आहिनि, पर ज़ाहिर आहे त हिन जिस्म सां न आहिनि, छो त जिस्म त अञा हिते पियल आहे। इहे जिस्म सां इन्हनि खे जन्नत तॾहिं मिलंदी जॾहिं अलाह साईं सूर फूकींदो, वरी क़यामत जो हिसाबु कयो। पर हिन वक़्तु हुननि जा रूह
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जन्नत में आहिनि, पर उते अछनि पखियुनि में विझी जन्नत में राति जो वणनि ते बि रहनि था, वरी पंहिंजे घर जेको अथनि इलीन में बरज़खी क़बर उते बि अचनि था। तंहिंजे करे जेकॾहिं सलाम तव्हां कयो था त इहो सलाम दुआ आहे, उहो अलाह हुननि खे पहुचाए थो, इहो जाइज़ आहे। लेकिन इहो चवण त हाणे क़बर ते हथु हणी ऐं पोइ चओ, इन में जेको आहे सो अलाह पाक जी जेके न सो घटिताई थो इंसान करे। मिसाल तौरु हिकिड़ो अंधो हुजे, उहो तव्हांखे चवे त अदा इहो पाणी पीअणो आहे, दिलो किथे आहे, त तव्हां हुनखे हथ सां वठी वञी दिले ते हथु रखाईंदवसि न। रब खे ख़बर न आहे त तव्हां जंहिं लाइ दुआ घुरो था उनजो पीउ जो रूह किथे आहे, उनखे कोन पहुचाईंदो? या अलाह उन वञी हथु था रखायो रब खे, नौज़ बिल्ला नौज़ बिल्ला, त हथु था रखो साईं हिन खे थो दुआ कयां जेको हिन क़बर में आहे। तव्हां घर मां बि पीउ जे लाइ दुआ घुरंदव त छा अलाह ताला भुलिजी पवंदो, चवंदो अलाए कहिड़े कंहिंजी तो घुरे, हल बाबा अलाह तव्हांखे चए थो त वठी हली मूंखे हथु रखायो क़बर ते। अलाह पाक खे घटि करण जे लाइ इहे माण्हुनि जा शैतानी कम आहिनि। जिथां दुआ घुरंदव इन लाइ क़ब्रिस्तान में वञण बि ज़रूरी कोन्हे को कान्हे, जिथां दुआ कंदव पहुची वेंदी। हा, क़ब्रिस्तान में वञिबो सिर्फ़ु इन लाइ आहे त मन ख़ौफ़ थिए त अचे हे गुज़ारे वियो, मां अञा वेठो आहियां, हे मुंहिंजी उमिरि वारो हो, वरी हे केरु चवंदो अड़े हे त मूंखां नंढी उमिरि जो मरी वियो, मां बि वियुसि। इहो क़ब्रिस्तान में सिर्फ़ु इंसान खे ख़ौफ़ ॾियण जे लाइ आहे त मूंखे बि मरी वञिणो आहे। जे इहा तव्हांजो नियत आहे त जेको आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़ब्रुनि जी तव्हां ज़ियारत कयो ऐं उन मां तव्हां सबक़ु हासिलु कयो। सिर्फ़ु इहो आहे क़ब्रिस्तान में वञण जी इजाज़त इन पॉइंट ऑफ व्यू सां। बाक़ी जिन खे तव्हां कुझु ॾियणु चाहियो था, जो दुआऊं तव्हां घर वेठे अलाह खे ॾेई सघो था, छो त अलाह खे ज़रूरत आहे हुनखे क़बर ते वञी हथु रखो। अस्सलाम वालेकुम। तंहिंजे करे जेको आहे सो हाणे जेकॾहिं हे करोना हले थो त मां वरी तव्हांखे तकड़ में ॿुधायां थो त जेके हथ ऐं पेर असां धोऊं था न, के खाइण खां अॻु में हथ धोअणु खपनि ऐं पोइ उन खे जेको आहे सो उघणु न खपनि। हे त इस्लाम में पहिरीं हाणे था चवनि हथ धो हथ धो हथ धो, बाबा 5 वक़्तु वुज़ू में हथ कोन था धोऊं जा, पर इस्लाम में आहे नबी कंहिं फरमायो त मानी खाइण खां अॻु में हथ धो ऐं उनखे उघो बि न, हथ हवा में सुकाए मानी खाओ। जेकॾहिं असां तॾहिं जेको आहे सो असां हिते बचा वेठा आहियूं। उन खां पोइ तुहूर शुतरुल ईमान, सही मुस्लिम हदीस अलाह जे रसूल फरमायो त सफ़ाई ईमान जो हिसो आहे मुस्लमान जे सफ़ाईअ जो। हे जेके अंग्रेज़ आहिनि, तव्हां ॾिठो आहे त टिश्यू पेपरनि ते हिकु ॿिए जा जुंडा थियूं मायूं पटनि यूरोप में, जो टिश्यू पेपर खणी थियो वञे, ख़बर अथव छाजे लाइ? छाकाणि त इन जे बाथरूमनि में उहो पाणीअ वारो नलको ई कोन्हे जंहिंसां ही बाथरूम खां पोइ सफ़ाई कनि, इहो टिश्यू सां उगी था छॾनि, 6 महीना वेठा उगनि। तंहिंजे करे था रड़ियूं कंदा, हे घोड़ा मरी वियासीं, पाणी बि कोन्हे बाथरूम में, चवंदा नलको ई लॻल कोन्हे, शावर जंहिंखे चवंदा आहियूं मुस्लिम शावर। तंहिंजे करे उहो टिश्यू त असांजो त आहे त सफ़ाई लाज़िम आहे। तंहिंजे करे जेको आहे सो असां वुज़ू छा था कयूं, हथ ॿाहूं मुंहुं जेको बि हिसो एक्सपोज़ थियल आहे, खुलियल आहे इन एटमॉस्फेयर लाइ, एनवायरमेंट में जेको असांजे जिस्म जो ॿियो त ढकियल आहे न, ढकियो पियो आहे, लेकिन ही शयूं अमूमन खुलियल हूंदियूं आहिनि। इन्हीअ खे धोअणु आहे वुज़ू, ऐं इहे ई जिस्म जा उज़वा क़यामत जी चिमकंदा इन सफ़ाईअ जे करे। ऐं जरासीम जेके तव्हांजा आहिनि इहे बि इन्हनि ई शयुनि ते वेहंदा, त न हथु न लायो, चहिरे खे हथु न लायो, बाबा चहिरे ते बि त वेहंदा हूंदा, इन खे धोइणो आहे। मां अलाह ताला खां दुआ थो कयां त अलाह साईं असांखे सम्झ था फरमाए। हीउ प्रोग्राम सुबुह जो 7 बजे वरी साॻियो रिपीट थींदो, इहो ॿुधो, दोस्तनि खे ॿुधायो। ऐं उन खां अलावा ही महरान टीवीअ जे वेबसाइट ते अपलोड बि थी वञे थो, इहो बि ॾिसो। रब खां दुआ आहे सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।